साओ सूट पाए बाटा जो बूट पाए तू वेंदे लाडल तू बाजार। साईं लख लख वाधायूं अथव। मार्केट खुलनव था धीरे धीरे, चिंता न कयो, सभु उहो ई थी वेंदव। बेफ़िक्र थो छा चिंता में आहियो? ऑरेंज जोन में आहियो, रेड जोन में आहियो? हा ॿुधुमि मां साईं झूलेलाल साईं असां सची प्रार्थना कई आहे, मूं तव्हां बि कई आहे, ॿियनि बि कई आहे। सभु कुझु भली थींदी, सभु मस्तु थी वेंदो, ग्रीन जोन थींदो, सभु खुली वेंदो। हिकिड़ो कमु कजो, मां कल्ह राति सुपिनो ॾिठो आहे। साई भाॼियूं खाओ, सावा फ्रूट खाओ, सावा केला, सावा अंगूर। ॻाढ़ो न खाइजो ऐं ॻाढ़ा लटा बि न पायो, सावा लटा पायो, साई बुशेट, साई टी शर्ट। न हुजेव न त भाभीअ जो साओ रओ ई खणी विझो, भाभीअ खे बि चओ साओ कुर्तो पाए, ठीकु आहे न साईं। ऐं ॿी ॻाल्हि, हिन लॉकडाउन में साईं कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं थियूं, कमाल थियो आहे। कल्ह असांजे पाड़े में हिकिड़ी माईअ खे सूरु थियो साईं, वठी वियासीं साईं अस्पताल में। साईं लाल ॼायो साईं, किको ॼायो साईं, वाधायूं वरी वई, ॾाढी ख़ुशी थी। पर लेडीज़ खे न हिकदमि ईअं ॼण वाइड़ी लॻी पई। चई न ईअं नथो थी सघे। असां चऊं छा नथो थी सघे? चई मूंखे 2 ॿार ॼणा हुया, मूंखे न डॉक्टर चयो भई जुड़वा ॼमंदे। असां चयो माई हिकिड़ो ई एॾो अॼुकल्ह नथो संभाले सघिजे माण्हू, तोखे 2 खपनि। हाणे जेको ॼायो थी लॉकडाउन में खणी शुखुरु कर न माई। माई साईं हैरान हुई, पर वरी साईं कमाल थी वियो। 6 कलाक खां पोइ वरी हिकिड़ी किकी ॼाई। लाल वधाई किकी भली करे ॼाई। साईं असां वाइड़ा थी वियासीं, डॉक्टर खां पुछियोसीं भई इहो कीअं थियो? जुड़वा ॿार ॼमणा हुया पर 6 कलाक खां पोइ। डॉक्टर चयो सम्झो न ॻाल्हि खे भाई, सोशल डिस्टेंस करे ॿार बि था ॼमनि पिया, तव्हांखे बसि अकुलु कोन्हे, सम्झो ॻाल्हि। साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे, हे जेको लॉकडाउन जो समय हुयो, टाइम हुयो, इहो बि इतिहास में लिखियो वेंदो सुनहरे अखरनि सां। मां त साईं असांजी माताउनि भेनरुनि खे लेटी करे साक्षात 3-4 दफ़ा दंडवत प्रणाम थो कयां। किथे अथव पेर माताउनि भेनरुनि खे? मां हीअं पेरे थो पोइ। हेड़नि घोड़नि खे तव्हां पालियो अथव, सॼो ॾींहुं पिया खाइनि अहिड़ा घोड़ा ऐं पिया मोबाइल पिया ॾिसनि। तव्हांखे BL अवॉर्ड माना बेस्ट लेडी अवॉर्ड, ऐं मर्दनि बि घटि न कयो आहे साईं, उन्हनि खे बि अवॉर्ड ॾियारणो पवंदो। BM अवॉर्ड, बेस्ट मर्द यानी बेस्ट मुड़ुस अवॉर्ड। मां कयो आहे, सिफारिश कई आहे मोदीअ सां, इहो अवॉर्ड ज़रूरु तव्हांखे मिलंदो। वीचारा साईं केॾी शेवाऊं पिया कनि मर्द, कमु करणु न पियो अचनि तॾहिं बि ईअं ॿुहारी पिया कनि, कीअं पिया चांवर पिया सोहनि, अञा ताईं अदरक था कुटनि साईं, अञा ताईं शेवाऊं कई अथई साईं, जोर बि ॾिना अथऊं साईं। न मां न ॾिना आहिनि, तव्हां ॾिना हूंदव, मां ॻाल्हि थो कयां, तव्हांजी ॻाल्हि थो कयां। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहा त मश्कियूं पई हलंदियूं रहंदियूं। 40 ॾींहं जो तव्हां हनीमून मनायो अथव, वाधायूं अथव। 40 ॾींहं अहिड़ो हनीमून मनायो आहे कंहिं बि? तव्हां मनायो आहे, लख लख वाधायूं। हिक ॿिए खे साईं साईं कयो रहिजी आई हिक ॿिए सां, इहा ॻाल्हि आई न त वरी बि साईं रहिजी आई। इन करे बि तव्हांखे वाधायूं अथव, अवॉर्ड मां पक वठी ॾींदोमांव। के माण्हू साईं हूंदा आहिनि नेगेटिव ॻाल्हाईंदा आहिनि। हिकिड़ो चवणु लॻो साईं तीज त्योहार बि त न मल्हायासीं। मां चयोमांसि अच्छा भाई पहिरियों लूडो ऐं कैरम ईअं लॻड़ बि त न उॾायासीं छित ते वञी। हा भाऊ इहा त ॻाल्हि सही था चओ। मां पोइ पॉजिटिव रहो। चई न भाऊ हिकिड़ी ॻाल्हि आहे, ढोल धमाका ऐं शादियूं विहांव बि त न ॾिठासीं। मां चयो हा प्यारा, थालियूं कटोरा बासण ऐं घिंट घड़ियाल बि त कॾहिं ईअं न वॼायासीं। चई हा भाऊ सही था चओ। वरी ईअं कुझु सोचे चवणु लॻो भाऊ पिज़ा बर्गर चाउमीन न खाधासीं, हो बि न पीतोसीं। मां चवां ॻाल्हि ॿुध, हाणे हिन ॻाल्हि ते मां ॿुधायां न हाणे ठशनि ठशी थी वेंदा। हिन सृष्टिअ खे ॾिस, कुदरत खे ॾिस, हिननि 40 ॾींहंनि में कुदरत केॾी साफ़ थी वई आहे जो पॉल्यूशन असां न कयो। पर असां पंहिंजे शरीर में बि केॾो पॉल्यूशन था विझूं, गंदगी केॾी था विझूं। इहो पीअणु खाइणु गुटका, इहे मांस किना किना पिज़ा बर्गर, इन जी जॻह ते अञा क़दुरु न आयो। केॾा त मस्तु दाल चांवर खाधासीं, केॾी त कढ़ी चांवर बढ़िया ईअं भुॻल पुलाव खाधोसीं, पंहिंजे हथनि सां पकोड़ा तरियासीं, उहो विसरी वए। चई हा भाऊ इहा त ॻाल्हि आहे। मां चयो पोइ पॉजिटिव रहो, हमेशह झूलण साईंअ खे यादि रखिजो। जय झूलेलाल, सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो।
हिकिड़ी मुंहिंजी ॾाढी सुहिणी कविता सिंधी तव्हां वटि अचण वारी अथव, उन जो इंतज़ारु कजो। पॉजिटिव रहो। जय झूलेलाल।